या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदा। कुरान वणी तो या न तो वणी? ए नबी असां तोखे शाहिद बनाए मोकलियो सी। मूं अर्ज कियो त लफ्ज़ नबी जी माना है गैब जे ख़बरुन ॿुधाइण वारो। ए गैब जे गुछ जे ॻाल्हियुनि ॿुधाइण वारा असां तोखे शाहिद बणाए मोकिलियो आ। तू शाहिद आहीं पुट। शाहिद उहो थींदो जेको मामलो ॾिसण वारो हुजे। जे ॾिठो न हुजे मौजूद न हुजे वो शाहिद न थी सघंदो आ। मुंहिंजा दोस्तो मदीने वारो साईं अॻियनि ते भी शाहिद, पोयनि ते भी शाहिद, तो ते भी शाहिद, मूं ते भी शाहिद। अज जेको करमाबाद में जलसे में ते मिटड़ी ते वेठो ही मदीने वारो साईं अज जे जलसे जो भी शाहिद आ। क्या मजे दिहाड़े मदीने वाला साईं चौंदा मुझा मौला ओ मुझा रब करीम ही तई मुझा आशिक ही तई मुझे मोहब्बत वारा के लुंड के पितासी के चाचड़ के केड़ी कौम पर जेडी मल या अय्युहन नबी जे जलसे जो सद मिलन पंजा कम छदे कारोबार छदे इन महफिल में अची हाजिर थिया हुया। मदीने वारो साईं शाहिदी दींदो। एडो वडो शाहिद हुजी हुजूर शाहिदी ॾियनि त हिननि मूं ते सलातो सलाम वेही पढ़ियो। वरी बेपारी जी नमाज गॾिजी जमायत करे पढ़ी हुयनि। मदीने वारे साईं जी ज़ात असां ते शाहिद हुजे त पक सां इंशाअल्लाह जन्नत मिली वेंदी। इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। ओ मुझा सोना हबीब तोखे शाहिद बनायो सी। पर शाहिद केंते? शाहिद केंजे मता? तफसीर खाजिन जिल्द 3 सुफ़ो नंबर 430 इमाम खाजिन तो रिवायत आने त महबूब के रब सभिनी नबियन जे मथा शाहिद बनायो। अगर के नबी जा कौम वारा इनकार कंदा त असां के नबी पैगाम सही न पहुंचायो, असां के दीन जी खबर न हुई त क़यामत जे ॾियारे में रब मिठे मोहम्मद करीम के उतारींदो। महबूब तू शाहिदी दे त मूसा पंहिंजी कौम के पैगाम पहुंचायो हो या न? ईसा पंहिंजी कौम के पैगाम पहुंचायो हुयो या न? हजरत नूह पंहिंजी कौम के रब जो ॻाल्हियूं पहुंचायूं हुयूं या न? हजरत सुलेमान, दाऊद, यूसुफ, जुल्करनैन, दानियाल इन नबियन पंहिंजे कौमुन के पैगाम पहुंचायो हुयो या न? इन्हनि सभिनी नबियन ऐं हुन जे उम्मतुन जी शाहिदी ॾींदो मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम। हुजूर ज़ाहिर त सन विलादत थी 12 रबीउल अव्वल 571 ईस्वी। ज़ाहिरी जिंदगी मुबारक जी शुरुआत इतों थी पर मालूम चो त मुझो महबूब उन वक्त में भी हुयो जॾहिं आदम नबी बणजी आयो। जॾहिं नूह धरती ते पैगाम पहुंचाए त हुजूर उन वक्त में भी शाहिद हुया। जॾहिं हजरत मूसा तबलीग पे कई मदीने वारो उन वक्त में भी शाहिद। तॾहिं त क़यामत जे ॾियारे शाहिदी ॾींदा न। अब ॻाल्हि समझ में अचेव थी? नबी सोने जो शान समझो था अॻियनि जे मथां भी शाहिद। वरी महबूब सोना शाहिदन अलल खल्क कुल्लुहुम यौमल क़ियामत। क़यामत जे ॾियारे में मदीने वारा साईं सारी मखलूक ते शाहिद थींदा।
अगन नबियन जा शाहिद, नबियन जे उम्मतुन जा शाहिद, पंहिंजे दौर जे सहाबन जा शाहिद, ताबइन जा शाहिद, तबो ताबइन ते शाहिद, मुंहिंजा दोस्तो पहिरीं सदी वारनि ते शाहिद, 2 सदी 3 सदी, पर अॼु 15 सदी आ। हिन दौर में तुंहिंजे मथां भी शाहिद, मुंहिंजे मथां